रहे ये रौनके रमजान सद मुबारक रौनके मुबारक रहमत का चाँद मुबारक। आओ इस रमजान हम दर्द बन जाए, एक एक मुस्कुराहट बांटते हुए जिंदगी के रंगों में घुल जाएं। रूह अफ़ज़ा रमजान मुबारक। अस्सलाम वालेकुम। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली। हिकु नज़र हेडलाइंस ते। अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त ईद जा कपड़ा खणी घर वापसि वेंदे ॿ सॻा भाइर रोड हादसे जो शिकार। घोटकी जे महेसरू नेशनल हाईवे ते शहर मां ईद जा कपड़ा खणी घर वेंदड़ मोटरसाइकिल सवार सॻा भाइर अब्दुल हमीद ऐं अब्दुल मजीद अबड़ो ट्रालर हेठां अची फोत थी विया। लाश घर पहुचण ते ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। पन्नो आकिल लॻ घोटकी वेझो मोटरसाइकिल सवार ॿ नौजवान ईद जा कपड़ा दर्जी खां खणी घर वेंदे ट्रालर हेठां अची फोत थी विया। हादसो महेसरू क़ौमी शाहराह ते पेश आयो। महेसरू खां महमदपुर ॾांहुं वेंदड़ नौजवान ईद जा कपड़ा खणी वञी रहिया हुआ त ट्रालर जे टक्कर में हयाती विञाए वेठा। मढ़ सिविल अस्पताल मुंतकिल कया विया। सेठा जा पुलिस पारां अगवा जा जवाबदार गिरफ़्तार न करण खिलाफ़ डेपाजा जे रहवासियुनि जो एहतजाज कंदे गुलाम अब्बास शेख, शाहिद हुसैन शेख, रबनवाज शेख, ख़ुदा बख्श, रहीमदाद, मिसमात बादशाहज़ादी ऐं ॿियनि ॿुधायो त कुझु अरसो अॻु बाअसर माण्हू आसिफ मलिक, जबार कुबर, नवीद मलिक, इरफान ऐं असलम मलिक वारनि मिसमात मारिया खे अगवा कयो हो जो असां अहिड़ी FIR ब दाख़िल कराई आहे। बाअसर माण्हू दोबारा मिसमात मारिया खे अगवा करणु चाहिनि था। सेठा जा पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तैयार न आहे। हुननि SSP खैरपुर ऐं DIG सखर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। ठरी मीरवा में SRP जे डिसमिस पुलिस जे जवाननि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे वहीद अली शर, इमदाद अली रिंद, शाहनवाज़ जिसकाणी, अमीर शर, ओशाक चर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त AD ख़वाजा साल 2016 में बिला जवाज़ 3400 पुलिस वारनि खे डिसमिस फ्राम सर्विस करे छॾियो, जॾहिं त असांजी जाइ ते अफ़गानी पठाण ऐं गिलगती बाजोड़ी, मानसेरा, हज़ारा जा माण्हू कूड़े डोमिसाइल ते भर्ती करे छॾिया। असां 6 सालनि खां मुसलसल एहतजाज कंदा पिया अचूं पर असांजी हिकु बि न ॿुधी वञे थी। असांजा घर भाती फाका कशीअ ते ज़िंदगी पिया गुज़ारीनि। असांजूं नौकरियूं बि नवाज़ हुकूमत ख़तमु कयूं वयूं हुयूं। हाणे वरी नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई आहे। असां वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे असांखे ऐं असांजे बचड़नि खे फाका कशीअ खां बचायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सूबो देरो शहरी इतिहाद जे अॻुवाणनि शाहनवाज़ सुमरो, लालण चन्ना, असलम अली सातो ऐं ॿियनि प्ले कार्ड खणी तालका प्रेस क्लब सूबो देरो अॻियां गिलम विछाए अलमती बुख हड़ताल ऐं एहतजाज कयो। उन मौक़े ते शहरनि सुई गैस इंजीनियर राणीपुर, SDO राणीपुर, सेप्को लाइन सुप्रीडेंट सूबो देरो ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। शहरनि चयो त सेप्को सब डिवीज़न राणीपुर जे राशि करप्ट अमलदार ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। हिन भलारे महीने रमज़ान शरीफ़ जे सॼे महीने दौरान न सहरी न वरी इफ़्तारी में न गैस आहे, न ई वरी बिजली ॾिनी थी वञे। सुई गैस न हुजण सबबि टाइम ते रोज़ाइत रोज़ो नथा खोले सघनि। स्कूल वेंदड़ ॿार ऐं सरकारी मुलाज़िम बुखे पेट वञण ते मजबूर आहिनि। घरेलू सार्फ़िन काठियूं ॿारण ते मजबूर आहिनि। होटलनि वारा 5 रुपया मानी पचाए ॾियनि था ऐं विकिरो 10 रुपयनि में कनि था। हुननि चयो त एतिरे क़दुरु जो तरावी निमाज़ दौरान बि बिजली बंदि आहे। सूबो देरो ऐं आस पास 20 खां 22 कलाक अणएलानिया गैस ऐं बिजली लोड शेडिंग आहे, जंहिं करे घरनि ऐं मस्जिदनि में वज़ू करण लाइ पाणी न आहे। निमाज़ी रोज़ाइत ऐं एतिकाफ़ में वेहंदड़ सख़्त परेशानियुनि में मुब्तला आहिनि। शहरनि चेता ॾिनो आहे त अणएलानिया गैस ऐं बिजली लोड शेडिंग ख़तमु न कई वई त ऑफिसरनि जी ऑफिसनि जो घेराव कयो वेंदो। फ़कीराबाद में बैतुल मुक़द्दस कमेटी जे तरफ़ां क़िबला अवल बैतुल मुक़द्दस ते इसराइल जे तरफ़ां बेअदबी जारियत जे ख़िलाफ़ मौलाना ज़ुल्फ़कार अली मुंतज़री ऐं क़िबला बेग अली और हुज्जतुल इस्लाम अल्लामा मौलाना सिकंदर अली अशूराई जी क़यादत में मस्जिद इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम सां जुमे जे ॾींहुं रैली कढी वई।
रैली बाज़ार खां थींदे प्रेस क्लब फ़कीराबाद ते एहतजाज रिकॉर्ड करायो त मस्जिद अक्सा में निमाज़िन खे निमाज़ खां रोकियो थो वञे। बैतुल मुक़द्दस जे इसराइल फ़ौज बेअदबी कई आहे। असां अक़वाम मुत्तहिदा खे अपील था कयूं त फ़लस्तीनियुनि ते थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी ऐं इसराइल खे अहिड़े अमल खां रोकियो वञे। नओं ॻोठ सिहत खाते सिंध ऐं PPHI ज़िला दादू जे तरफ़ खां 24 खां 30 अप्रैल ताईं हिफ़ाज़ती टुकनि जी नओं ॻोठ जी बेसिक हेल्थ सेंटर नओं ॻोठ खां हिकु जागरता रैली कढी वई, जंहिं में सियासी समाजी ऐं दुकानदारनि वॾे अंग में शिरकत कई। मीरवाह लॻ ॾेढाणो में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां दस्ती बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो लठियूं सिरोटा लॻण करे ॿिन्ही धुरनि जा 8 ॼणा शदीद ज़ख़्मी में कामरान दस्ती, राजा दस्ती, गुलज़ार दस्ती, असगर दस्ती शामिल आहिनि, जिन खे ॻणती जोगी हालत में ठरी मीरवाह अस्पताल पहुचायो वियो, जिते हिकु ज़ख़्मी जी हालत सीरियस हुजण करे सिविल अस्पताल ख़ैरपुर रेफर कयो वियो आहे। जॾहिं त ज़रियनि खां मालूम थियो आहे बाअसर माण्हुनि मोहम्मद अली दस्ती, जमील दस्ती, यासर दस्ती, मुश्ताक दस्ती वारनि ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां घर में घिरी डंडा हणी ज़ख़्मी कयो आहे। ॿुधायो पियो वञे त ज़ख़्मियुनि मां कुझु ज़ख़्मी रोज़े सां हुआ, जॾहिं त ठरी मीरवाह पुलिस वाक़े जो को बि केस दाख़िल न कयो आहे। ॿिए पासे SHO मीरवाह मक़सूद रसूल महर मीडिया खे ॿुधायो त हालत कंट्रोल हेठि आहे। असां अहिड़ी NC दाख़िल कई आहे, बाक़ी वाक़े जी जांच करे केस दाख़िल कयो वेंदो। ड्रिप मेहर शाह भरसां ॻोठ मेहर हुजण में 5 ॾींहं अॻु पुरहतन अली नवाज़ हुजण, अली शेर हुजण, इनायतुल्ला हुजण जे घरनि खे ओचितो बाहि लॻी हुई, जंहिं में घर में पयल अनाज, ॾाज, 1,50,000 रोक, सोन ऐं ॿियो घर जो अलाह ताला सड़ी रख थी विया हुआ, जंहिं जूं मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ कंहिं बि नोटिस न वरितो। 5 ॾींहं ते उजण वेलफेयर एसोसिएशन ज़िला जनरल सेक्रेटरी सिकंदर अली हुजण, तालका किंगरी ऑफिस सेक्रेटरी अला वरायो हुजण, इमाम ॾिनो हुजण मुतासिरीन वटि पहुची थियल नुक़सान जा तफ़सील वरिता ऐं माली मदद जे सहायता लाइ यकीन ॾियारियो। उन मौक़े ते सिकंदर हुजण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ी मुतासिरीन जो थियल नुक़सान ॾिसी ॾाढो अफ़सोस थियो आहे। उन्हनि वधीक चयो त अफ़सोस पीपल्स पार्टी जे तक जे चूंडियल PPMNA सैयद जावेद अली शाह, PPMPA नईम मोहम्मद खरल, DC ख़ैरपुर मीरस, AC किंगरी जे कन ते जूं बि न चुरी आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिरनि जी न्याणी जी शादी ईद बाद रखियल हुई, जंहिंजो ॾाज ऐं ॿियो सामान सड़ी वियो आहे। हुननि चयो त फौरी सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीपल्स पार्टी MNA सैयद जावेद अली शाह, PPMPA नईम मोहम्मद खरल ऐं अॻूणो MPA सैयद बचल शाह जिलानी नोटिस वठी मुतासिरीन जी मदद कनि, जीअं उहो घर ठाहे ईद बाद पंहिंजी न्याणी जी शादी कराए सघनि। फ़कीराबाद लॻ ॻोठ लहणो खोखर जे तौफ़ीक़ मांडल स्कूल में शहाब फाउंडेशन सिंध जे चेयरपर्सन मोहतरमा सनम राजपर पारां हिकु तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में बेसहारा, बेपहुंच गरीब ऐं मुस्तहक़ ॿारनि में ईद लाइ कपिड़ा ऐं ईद जी ख़र्ची ॾिनी वई। उन मौक़े ते समाज सुधारक रहनुमा सनम राजपर चयो त मुंहिंजो मक़सदु गुरबत जो ख़ात्मो ऐं उन्हनि जी सहायता करणु आहे। उन लाइ शहाब फाउंडेशन सिंध जे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ सरगर्मियूं ऐं अमली क़दम खणण ते फोकस करे रही आहियां। उन सिलसिले जे करे हेठि ईद जूं ख़ुशियूं ग़रीब ॿारनि सां गॾु वंडण लाइ स्कूल जे मासूम शागिर्दनि में ईदी ऐं कपिड़ा तक़सीम कया आहिनि ऐं अहिड़नि प्रोग्रामनि खे वधीक सगारो ऐं पाइदार बनाइण लाइ कोशिशां आहियां। कंधरा लॻ ॻोठ पंजू महर में साईं ॾिनो महर ऐं अवल खान महर जे घर में चुल्ह जी चिणग मां बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि 25 गऊं सड़ी रख, जॾहिं त 15 गउनि जो अधु खां वधीक हिसो सड़ी वियो। बाहि जा शोला ॾिसी आसपास जे इलाइक़े जे रहवासियुनि पहुची पंहिंजी मदद पाण था त 2 कलाकनि खां बाद बाहि ते कंट्रोल करे वरितो। फायर ब्रिगेड अमले ऐं कंधरा टाउन खे इतला ॾियण बावजूदि न पाती। बाहि मुतासिर साईं ॾिनो महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मिसकीन ऐं ग़रीब आहियूं, सभु कुझु सड़ी रख थी वियो आहे। हिन महिल ताईं को बि सियासी समाजी अॻवान लड़ी न आयो आहे। वस वारनि खे अपील था करियूं त जाइज़ो वठी माली सहायता कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो असांजी वेबसाइट www.dharti time news online TV।